अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि जेकॾहिं तव्हां पंहिंजी वेबसाइट ठाहिणु चाहियो था, तव्हां पंहिंजे ऑर्गेनाइज़ेशन जे लाइ, तव्हां पंहिंजे कारोबार जे लाइ, तव्हां पंहिंजी वेब टीवी न्यूज़ जे लाइ या ब्लॉगर जे लाइ वेबसाइट ठाहिणु चाहियो था, या तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ, पंहिंजे कंटेंट जे लाइ जेकॾहिं तव्हां पंहिंजी वेबसाइट ठाहिणु चाहियो था कीअं ठहंदी ऐं उन जे लाइ घणो ख़र्चो लॻंदो ऐं उन खां अलावा कीअं होस्टिंग वठिजे, किथां डोमेन वठिजे, घणा पैसा ख़र्च ईंदा, कहिड़ा प्लगइन्स लॻाइणा आहिनि, कहिड़ी थीम अप्लाई करणी आहे वग़ैरह वग़ैरह सभु कुझु। त हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसियो। उमेदु आहे तव्हां सभु कुझु आसानी सां सम्झी वेंदो ऐं एॾो ॾुखियो कमु कोन्हे जो तव्हां न सम्झी सघो। पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो, हिन वीडियो खे लाइक कयो। अचो त शुरूआति कयो। दोस्तों, जेकॾहिं हिन सीरीज़ में तव्हां दिलचस्पी ॾेखारी त तव्हांखे प्रैक्टिकल वीडियोज़ बि ॾेखारींदुसि। फ़िलहालु आउं तव्हांखे सिर्फ़ु ॿुधाईंदुसि ऐं सम्झाईंदुसि, मतिलबु त ही प्रैक्टिकल वीडियो न आहे। पहिरीं ॻाल्हि आहे डोमेन। तव्हांखे जेकॾहिं तव्हां वेबसाइट ठाहिणु चाहियो था पंहिंजे इदारे जे लाइ, पंहिंजे कारोबार जे लाइ, पंहिंजे ज़ाती पंहिंजे लाइ, त तव्हांखे पहिरीं शइ घुरिबल हूंदी डोमेन। ऐं डोमेन छा खे चइबो आहे? .com, .pk, .info, वग़ैरह वग़ैरह, इहे सभु कुझु डोमेन हूंदा आहिनि। सही आहे। जेके तव्हां लिस्ट में ॾिसी सघो था .com, .pk, .org, .info, इन्हनि सभिनी खे जेको .com आहे या .org आहे या .pk आहे, इनखे डोमेन चइबो आहे, पर इन जे अॻियां तव्हांजो नालो हुजे ऐं उहो डोमेन यूनिक हुजे। दुनिया में उहो डोमेन अॻ में अवेलेबल न हुजे। सही आहे। जी मिसाल तौरु लिखां महबूब उमर जो .com, महबूब उमर जो .com आउं सर्च कंदुसि। जेकॾहिं इहे महबूब उमर जो .com जे नाले सां अॻ में का वेबसाइट आहे त आउं उहो डोमेन नथो ख़रीद करे सघां ऐं डोमेन उहो मूंखे 700 खां 800 रुपए में साल जे लाइ मिली वेंदो। सही। ऐं उनखे ख़रीद करण जे लाइ तव्हां ज़रूरी आहे त बैंक जो ॾिनल कार्ड हुजे, जंहिंखे डेबिट कार्ड चवंदा आहिनि। जेकॾहिं उतां वटि कार्ड न आहे त तव्हां इज़ी पैसा जे थ्रू बि करे सघो था, पर उन जे लाइ तव्हांखे इज़ी पैसा वारनि खां कार्ड घुराइणो पवंदो। इज़ी पैसा में कार्ड घुराइण सफ़ा सवलो आहे। 500 रुपए में ऑर्डर थी वेंदो। तव्हां उतां कार्ड घुराए रखो। कार्ड तव्हांखे तमामु घणो तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद साबित थींदो। जेज़ कैश वारा बि तव्हांखे जेज़ मोबलिंग माइक्रो फाइनेंस पारां हिकिड़ो डेबिट कार्ड ॾींदा आहिनि, जेको पिणु काफ़ी सारा प्रोसेस लोग आहिनि जिन खे सपोर्ट कंदो आहे। सो उन जे थ्रू बि तव्हां डोमेन बाए करे सघो था। अच्छा, डोमेन बाए करण खां पोइ तव्हांखे होस्टिंग वठणी आहे छा, जिते तव्हां वेबसाइट लाज़मी स्टोर कंदो। हाणे होस्टिंग हूंदी छा आहे, उनजे बारे में पहिरीं तव्हांखे ॿुधायो वठां। होस्टिंग उहा शइ हूंदी आहे जिते तव्हांजी वेबसाइट जी पूरी डेटा पयल हूंदी आहे। मतिलबु त कोई यूज़र तव्हां हुन में एडमिन ऐड करियो था, उते माण्हू अचनि था ऐं उन्हनि जी कुकीज़ वठो था, जेको कुझु तव्हां करियो था, उते तव्हांजी वेबसाइट पूरे तरीक़े सां होस्ट हूंदी आहे। मिसाल तौरु तव्हांजी वेबसाइट ते जेके फ़ोटू पयल आहिनि, तव्हांजी वेबसाइट ते जेकी बि डेटा पयल आहे, उहो टोटल हिकिड़े कंप्यूटर में स्टोर हूंदी आहे। ऐं उहो कंप्यूटर किथे हूंदो आहे? उहो कंप्यूटर हूंदो आहे तव्हांजो सर्वर, ऐं सर्वर तव्हांखे मिलंदो आहे होस्टिंग जे पारां। होस्टिंग क्लाउड होस्टिंग माण्हू वठंदा आहिनि, मतिलबु त कुझु ऑनलाइन जी दुनिया में स्टोरेज वठिबी आहे, जंहिं ते असांजी जेका वेबसाइट जी डेटा आहे उहा स्टोर थी सघे। सही। असां जॾहिं मोबाइल मां का एप्लीकेशन इंस्टॉल कंदा आहियूं त उहा स्टोर थींदी आहे असांजी स्टोरेज में, जेका असांजी मोबाइल जी स्टोरेज आहे। सही। पर ऑनलाइन दुनिया में जॾहिं असां का शइ पंहिंजी वेबसाइट ते रखंदा आहियूं त उहा स्टोर थींदी आहे दुनिया में कंहिं न कंहिं सर्वर ते। सर्वर हिकिड़ो अहिड़ो कंप्यूटर हूंदो आहे जो कि 24 कलाक ॿियो माण्हू उन शइ खे ॾिसणु चाहे त उहो उन सर्वर सां कनेक्ट थी करे पुल करे सघे थो, जेकॾहिं उनखे इजाज़त हुजे। सही। जीअं गूगल जो सर्वर आहे, उन ते असांखे इजाज़त आहे, असां ते शयूं रखी सघूं था ऐं उतां खणी सघूं था। ऐं ॻाल्हि करे रहिया आहियां गूगल क्लाउड जी। सही। अहिड़े नमूने असांखे जेका असां होस्टिंग वठंदासीं उहो पैसनि सां मिलंदी। तव्हां 3 GB वठो था, 4 GB वठो था साल जे लाइ, जेतिरा GB वठो था उन जा मुख़्तलिफ़ प्लान हूंदा आहिनि। तव्हां hostinger.com ते वञी करे उतां ख़रीद करे सघो था, पर ॿियो ख़रीद न आहे करणी। फ़िलहालु तव्हां ऑफलाइन ई वेबसाइट ठाहियो। ऑफलाइन वेबसाइट कीअं ठहंदी? तव्हां वञो वर्डप्रेस ते ऐं वर्डप्रेस खे डाउनलोड कयो ऐं वर्डप्रेस ते वञण खां पोइ तव्हांखे उतां हिकिड़ो मिलंदो फाइल wordpress.org। ठीकु आहे। ऐं उतां खां तव्हां उहो फाइल
डाउनलोड करे पंहिंजे कंप्यूटर में रखो ऐं उनखां अलावा हिकिड़ो ॿियो सॉफ्टवेयर अचे थो उनखे डाउनलोड कयो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सॉफ्टवेयर अचंदा जेके तव्हांजे कंप्यूटर खे एज़ अ लोकल होस्ट तौर ते कमु आणे वर्डप्रेस खे इंस्टॉल करे ॾींदा। तव्हां पंहिंजे ब्राउज़र में वर्डप्रेस खे ईअं इस्तेमालु करे सघो था जीअं असां ऑनलाइन इस्तेमालु कंदा आहियूं। सही, पर असां सम्झंदा आहियूं त इहा इलाही ॾुखियो कमु आहे। प्लगइन्स कीअं ऐड कजनि हुन में, उनजे लाइ तव्हांखे इंटरनेट जी ज़रूरत पवंदी लाज़मी। त प्लगइन्स तव्हां ऐड करे सघो था, सो बि उन सूरत में जेके प्लगइन्स फ्री आहिनि, जेके पेड आहिनि असां नथा ऐड करे सघूं। ऐं थीम्स बि तव्हां मुख़्तलिफ़ वेबसाइटुनि तां डाउनलोड करे सघो था ऐं ख़ुदि। ऐं उनखां अलावा तव्हां वर्डप्रेस में बि खोड़ सारियूं थीम्स आहिनि जेके फ्री आहिनि, जेके इस्तेमालु करे सघो था। हिन सभिनी खे प्रैक्टिकल करण जे लाइ हिकु प्रैक्टिकल वीडियो ठाहिणो पवंदो। पर जेकॾहिं तव्हां हुन में दिलचस्पी ॾेखारियो था ऐं तव्हां चाहियो था पंहिंजी वेबसाइट ठाहिण ऐं तव्हां वेबसाइट ठाहिणु सिखणु चाहियो था, सफ़ा आसान कमु आहे। तव्हां हिन वीडियो खे लाइक कयो ऐं कंहिं हिकु दोस्त खे शेयर कयो। ऐं इहो तव्हां करे सघो था, कंहिं बि हिकिड़े दोस्त सां वीडियो शेयर करे सघो था। जॾहिं हिन वीडियो ते 500 व्यूज़ आया त तव्हांखे हिकु प्रैक्टिकल वीडियो में स्टेप बाय स्टेप वेबसाइट ठाहिणु सेखारींदुसि। सही आहे, स्टेप बाय स्टेप। जेकॾहिं इहे 100-150 व्यूज़ ते वीडियो पहुची वई त पोइ तव्हां सभिनी जी महिरबानी। इहो ई अॼु जी वीडियो जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो वेबसाइट ठाहिण जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयुनि जी ज़रूरत आहे। उमेद आहे वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अमला तो तव्हां साॻी वीडियो में तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।